इहो मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह जे दिल जी दां ॿुधायूं। मौलाना साहब जन जी उमिरि साईं मोहम्मद सिद्दीक़ साहब ख़बर हूंदी, वफ़ात महल साईं घणी उमिरि हुई साईं जन 82 साल, पर साईं जन 70 साल जी ॻाल्हि कई आहे। पोड़ ते दुआऊं त ॾाढियूं घुरियमि, पर शायदि मक़बूलियत जे दर्जे ते न पहुतियूं। हाँ, अल्लाह ख़ुदा आहे त अल्लाह ताला छला उन्हनि खे त उहे ज़ियारतूं अल्लाह ताला क़बरनि में कराए छॾियूं हूंदियूं, पोइ बि हुननि जी दिलि वारी तड़प उहा थो ॿुधायां छा ते मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो खपे थो निज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो ओए मदीने वञी नूरी नीलूं ॾिसां, सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां। ओए मदीने वञई नूरी नीलूं ॾिसां, सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां। सलातूं पढ़ी ज़ोर ज़ीलूं कयां। ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो, ॾिसां अखियुनि सां मां रोज़ो सुहारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो ओए मदीने वञण जी इजाज़त न आई, दुआऊं घुरियमि पर इजाबत न आई। ओए मदीने वञण जी इजाज़त न आई, दुआऊं घुरियमि पर इजाबत न आई। दुआऊं घुरियमि पर इजाबत न आई। वयो वक़्तु गुज़िरी 70 साल सारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो खपे पियो निज़ारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उमेदूं, करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं। ओ हुयूं अब्द चांडे खे अहिड़ियूं उमेदूं, करीमन जे अॻियां कंदुसि नेठीदूं। सफ़र आख़िरत जो कयां पुसारो, मगर कोन आयो नसीबन में वारो। मदीने शहर जो